असुल प्रोग्राम जवाब खपे संगत माया इम्तियाज मीर मुल्क की सूरत हाल बेहतरी जी तरफ वने थी माशी तौर ते पर कुछ दुनियूं सियासी जमातूं जीअं त मैशियत ते तनकीद थियूं कर शाहिद खाकान अब्बासी साहब वज़ीर आज़म रही चुका आहिनि ऐं उन जी तनकीद बजट जे हवाले सां ऐं जीअं त वज़ीर आज़म बि इन खां पहिरियों चई चुका आहिनि त मुश्किल फ़ैसिला करणा पिया आहिनि ऐं असां IMF सां मिली करे बजट ठाही आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी उन बजट खे सपोर्ट कयो अवाम जे मुफ़ाद में, मुल्क जे मुफ़ाद में, रियासत जे मुफ़ाद में। अमुन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। ऑपरेशन अज़्म इस्तेकाम जे हवाले सां PTI तनकीद कई, JUIF तनकीद कई ऐं कुझु सियासी लीडरनि ॿियनि बि तनकीद कई आहे। मख़सूस निशस्तुनि जे हवाले सां बि JUIF PTI खां परे थी आहे। मुझे ज्वाइन किया सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान MNA रही चुकी हैं, अभी भी मरकज़ी क़यादतें PTI की वुमेन विंग सिंध की प्रेसिडेंट रह चुकी हैं। नुसरत वाहिद साहबा मेरे साथ हैं, मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। जी बहुत शुक्रिया। नुसरत साहब, आपको पता है बड़े चैलेंजेस हैं इस मुल्क को, इससे आप भी इनकार नहीं करते, मैं भी नहीं करता, हम दोनों इसके ऊपर मुत्तफिक हैं। लेकिन नेशनल लीडरशिप जिस तरह नेशनल इंटरेस्ट में मैशियत के ऊपर तनकीद, मैशियत के ऊपर सियासत, एक ऑपरेशन होना चाहिए, और जो आपको पता है वजीर दिफा ने भी कहा कि ये हुकूमत की जरूरत है, फौज की जरूरत नहीं है, क्या कहेंगे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, प्रोग्राम में इनवाइट करने का। देखें, मैशियत जो है वो मुल्क के लिए बहुत ज़्यादा ज़रूरी है, मुल्क की स्टेबिलिटी के लिए और मुल्क के कायम रहने के लिए। क्योंकि जिस दिन खुदा न खास्ता इस मुल्क को कुछ हो गया तो उस दिन मतलब मैशियत तो डूब रही है, तकरीबन डूब रही है। वज़ीर दिफा साहब जो बातें करते हैं उनका क्या कहना कि अफगानिस्तान से लड़ाई की मोल लेते हैं, फिर पता नहीं किस तरह की बातें करते हैं। अमेरिका को कहते हैं कि जी आप हमारे मामलात में दखल अंदाजी कर रहे हैं। जब वो इनको कहें कि आप हुकूमत गिरा दें और आपको इनाम और कराम दिया जाएगा तो तब वो मुदाखलत नहीं होती अमेरिका की। अब अगर अमेरिका तो कर भी नहीं रहा, उनके कांग्रेसमैन कर रहे हैं कि भाई जो कुछ भी आप खान साहब के साथ कर रहे हैं वो गलत कर रहे हैं, और दिस इज एक्चुअली 85% ऑफ कांग्रेस पीपल। तो अगर वो लोग ये कह रहे हैं कि जो हो रहा है वो गलत हो रहा है और खान साहब को खामखा सजाएं दी जा रही हैं, तो ये बात इनको लगता है कि जी इन्होंने अमेरिका ने पाकिस्तान में मुदाखलत कर दी। मुदाखलत तो मैंने आपको बताया जिस वक्त उन्होंने की थी, उस वक्त तो ये सारे बहुत खुश थे क्योंकि इनको हुकूमत मिल रही थी और खान साहब को निकाला जा रहा था। तो अब हालात ये हैं कि अक़वाम मुत्तहिदा ने कह दिया कि यहाँ पे पाकिस्तान में जो भी हो रहा है वो गलत हो रहा है। खान साहब को सजा जो मिली है वो गलत सजा मिली है, उनका कोई कसूर नहीं है, और उनको सिर्फ अपनी बीवी से निकाह करने के ऊपर इस वक्त वो जेल में है, और इसके अलावा कोई और दूसरा केस ऐसा नहीं है जिसमें उनको कैद में रखा जाए। तो ये बात तो खैर सनाउल्लाह ने भी कहा था कि अगर उनको इसकी रिहाई मिल जाती है तो हम कोई और केस ढूंढ लेंगे और उनको जेल में रखेंगे, क्योंकि जब तक वो जेल में है तब तक ये सेफ है, और उसके बाद अगर वो बाहर निकल के आ जाते हैं तो जाहिर है इनकी गवर्नमेंट टॉपल डाउन हो जाएगी। वज़ीर दिफा ये खैर क्या कहने, वो तो जिस तरह की बातें करते रहे, कोई शर्म होती कोई हया होती है, तो उनकी किस बात के ऊपर उसको सही समझाया जाए और किस बात को गलत समझा जाए। देखिए, मैशियत सिर्फ इस मुल्क में अब इस सूरत में बेहतर हो सकती है कि जो हमारे ओवरसीज भाई बहन हैं वो वहां से रेमिटेंस भेजें। आपको पता है कि हमारी रेमिटेंस कितनी कम होगी, क्योंकि अब लोगों को यकीन नहीं है कि जो वो पैसा भेजेंगे वो मुल्क में किसी काम आ रहा होगा। उनको पक्की तरह पता है कि जो पैसा आएगा बाहर से, जैसे IMF देगी, तो ये लोग उसी अगले लम्हे ही उसको खर्च करना शुरू हो जाएंगे, ब्यूरोक्रेट्स को देंगे, अपने सियासतदानों को देंगे, उनको बड़ी बड़ी गाड़ियां दिला के देंगे, फिर अब जो बाकी पैसे बच जाएंगे वो बाहर भेज देंगे। तो पाकिस्तान के गरीबों के लिए तो वो पैसा नहीं आता। अभी इससे पहले भी यही हुआ है, IMF की जो किस्त मिली है वो किस तरह इस्तेमाल हुई है कि 1 अरब रुपया, कोई सोच सकता है भाई कि 1 अरब रुपया कितना होता है, उस पर खुदा। तो ये लोग इस तरह बांटते हैं जिस तरह कहते हैं ना पता नहीं किसका माल, कि बस आ गया उसको जल्दी जल्दी जाया करो। तो वोट मिल गए क्या इनको? बिल्कुल नहीं मिले। इन्होंने देखा कि किस तरह मेडिकल हुआ 8 फरवरी को
اپنی تمام تر کوششوں کے باوجود لوگوں نے کس طرح ڈھونڈ کے پی ٹی آئی کی جو کینڈیڈیٹ تھے ان کو ووٹ دیا، اور ہم نے دیکھا کیا 80% ووٹ جو تھا وہ پی ٹی آئی کا تھا. پھر بعد میں 47 ایجاد ہو گیا اور لوگوں کو ووٹ مل گئی، سیٹیں مل گئی. نصرت بھائی صاحبہ کیونکہ آپ چیزوں کو مانتی ہیں، تنقید کرتی ہیں، کھل کے بات کرتی ہیں، آپ سے ایک شو کرنے کا مزہ بھی آتا ہے. آپ نے کہا کہ ایک قرارداد ہوئی، اس سے پہلے سائفر کی بات بانی پی ٹی آئی چیئرمین آپ کے قائد نے کہا تھا کہ یہ دیکھیں امریکہ سازش کر رہا ہے، ہمیں خود مختار قوم ہے، وہ سازش نہیں کر سکتے. ابھی یہ قرارداد آپ کو نہیں لگ رہی کہ یہ مداخلت ہے پاکستان کی سیاست میں؟ پاکستان یہی سیاست، یہی مداخلت امریکن پالیٹکس میں تو نہیں کر سکتے؟ کیا کہیں گی؟ دیکھیے، امریکن پالیٹکس اور یونائٹڈ نیشن وہ ایک ایسی چیز ہے کہ آپ جا کے یونائٹڈ نیشن کو نہیں کہہ سکتے کہ آپ یہ کیوں کر رہے ہیں اور یہ کیوں کر رہے ہیں. یا آپ امریکن کانگریس مین، وہ ایسا نہیں ہے کہ انہوں نے اگلے دن ہی آ کے ہم سے اس طرح کہہ دیا بغیر کوئی دیکھے، بغیر کوئی تحقیقات کیے. ان لوگوں نے بہت ٹائم لگایا ہے اس تمام پروسیس میں، اور اس کے بعد انہوں نے دیکھا کہاں پہ ویکنیسز ہیں، کہاں پہ ڈرا بیکس ہیں، کہاں پہ لوز ہول ہیں جہاں پہ جس کو پکڑا جا سکتا ہے. کیونکہ یہ اس طرح نہیں ہوتا کہ وہاں پہ بیٹھے بیٹھے جس طرح ہمارے وزیر دفاع نے دے دیا اپنا جسے کہنا چاہیے کیا کامنٹ دے دیا یا وٹ ایور جو بھی ان کا تھا، تو وہ اس طرح وہ لوگ نہیں کرتے، وہ باقاعدگی سے تحقیقات کرتے ہیں. انہوں نے دیکھا کہ خان صاحب کے اوپر کوئی اس طرح کی چیز نہیں ہوئی ہے کہ انہوں نے کرپشن کی ہو یا انہوں نے کوئی جھوٹ بولا ہو یا کوئی انہوں نے غلط بیانی سے کام لیا ہو. جو سائفر آیا تھا وہ سائفر آیا تھا، اور اس کو آخرکار مانا گیا کہ ہاں یہ اس گورنمنٹ کو ٹاپل ڈاؤن کرنے کے لیے تھا. اور انہوں نے کہا تھا، ان کے سفیر، ہمارے سفیر کی جو بات چیت ہوئی تھی اس نے آ کے یہاں پہ بتا دیا، اور اس کے بعد سے اس کا ایکشن ری ایکشن جو بھی تھا انہوں نے آرمی چیف کو بتایا، وزیر خارجہ کو بتایا. پھر میٹنگ ہوئی، پھر یہ شہباز شریف صاحب کی حکومت آ گئی، اس میں بھی وہ ڈسکس ہوا اور سب نے یہی کہا کہ ہاں سائفر ہے اور سائفر کی ایک حقیقت ہے. تو وہ ایک ایسی چیز تھی جو ایکچولی مداخلت تھی پاکستان کے معاملات میں، اور ان کو انعام ملا. ظاہر ان کو گورنمنٹ مل گئی، ان کو سارا پیسہ مل گیا. انہوں نے وہ جو اس آدمی نے ایک جیسے کہتے ہیں نا پیسہ جمع کر کے اس ملک کی اکانومی کو 6.5 سے لے گیا، اور ہمارے جو ریزرو تھے وہ بھی پتہ نہیں کتنے بہت زیادہ ہو چکے تھے. اور جو ہسٹری میں پہلی دفعہ ہوا تھا کہ ایک ایسی حکومت جو نہ صرف یہ کہ قرضہ لے رہی ہے بلکہ قرضہ اتار بھی رہی ہے. اس سے پہلے کبھی ایسا نہیں ہوا کہ قرضہ اتارا بھی جا رہا ہو ساتھ ساتھ. تو وہ تو بہت سنبھل کے، بہت، جو پانی کی آدھی بوتل ہو جائے تو اس کو چھوڑ کے نہیں جاتے تھے، وہ پانی کی بوتل ساتھ لے کے جاتے تھے. میں نے پی ہے، میں اس کو پیوں گا باقی بھی. تو وہ آدمی جو ذرا سا بھی ضائع نہ کر رہا ہو چیزوں کو، وہ صرف اس مشن میں لگا ہوا تھا کہ پاکستان کسی طرح اوپر چلا جائے. اور ہمارے جو باہر لوگ بیٹھے ہوئے ہیں بھائی بہن سارے، وہ بنتہا پیسہ بھیج دیتے ریمیٹنس کی صورت میں، اور اس سے اکانومی اور بہتر ہو رہی تھی. ابھی کل پرسوں میں ایک پرانی ویڈیو دیکھی تھی جس میں انہوں نے پیٹرول کی قیمت کم کی، کہیں پہ ٹیکس بالکل معاف کر دیا کچھ انڈسٹریز کو، کہیں پہ مطلب ہر جگہ پہ وہ اپنی طرف سے ریلیکس کرنے کی کوشش کر رہے تھے لوگوں کو. لیکن ظاہر ہے امریکہ کو کیسے برداشت ہو کہ یو این میں کھڑا ہو کے ایک آدمی کہہ رہا ہے لا الہ الا اللہ محمد رسول اللہ، اور رسول اللہ ہمارے دلوں میں بستے ہیں. جب کوئی ان کے بارے میں غلط بات کرتا ہے تو ہمارے دل کو دکھ ہوتا ہے، اور جسم کے دکھ سے زیادہ دل کا دکھ ہوتا ہے، دماغ کے دکھ سے زیادہ دل کا دکھ ہوتا ہے. تو وہ ہمارے دلوں میں بستے ہیں. اور آپ دیکھیں کہ انہوں نے ایک دن مقرر کر دیا اسلام کے لیے، اور ماشاءاللہ 15 مارچ کو وہ دن منایا جاتا ہے. تو اس سے پہلے تو کبھی کسی نے نہیں کیا، نہ اس کے بعد کسی نے کیا. دیکھیں آگے بڑھتے ہیں. ایک طرف تو آپ کہہ رہی ہیں کہ وہ مداخلت تھی، وہ ہماری حکومت جس طرح گئی، لیکن آپ کو بھی پتا ہے کہ آئینی طریقہ تھا، تحریک عدم اعتماد آئی، پوری چیزیں ہوئی. میں اس کی ڈیٹیل میں نہیں جا رہا، اس کے اوپر ایک بڑی ڈسکشن ہو چکی ہے. اب جبکہ وہ یہ قرارداد لا رہے ہیں، کہہ رہے ہیں کہ اب امریکن جو ہے نا صحیح کر رہے ہیں. اس ٹائم ہماری حکومت کروائی، لیکن اب جو ہے نا وہ بہتر کر رہے ہیں. لیکن اس میں ایک تضاد نظر آ رہا ہے آپ کے پوائنٹ آف ویو میں. ایک چیز، دوسری چیز میں آپ کے لیڈران کے بیانات سنا دیتا ہوں. رؤوف حسن صاحب نے جس طرح کہا کہ یہ جتنے بھگوڑے ہیں جو بھاگ گئے ہیں
ان کے لیے کوئی جگہ نہیں ہے. یعنی کہ جس طرح فواد چودھری صاحب ہیں, جس طرح عمران اسماعیل صاحب ہیں, اپنا علی زیدی صاحب ہیں, جتنے بھی گئے ان کی طرف اشارہ تھا. فواد چودھری صاحب نے کہا کہ رؤوف حسن تو کوئی اس کی حیثیت نہیں ہے. پھر شیر افضل مروت صاحب بھی آئے کہ جس طرح وہ بھاگے ہیں, اس کی جو ویڈیوز چل رہی ہیں وہ آپ کے سامنے. پارٹی اندر سے ٹوٹ رہی ہے, اندر سے تقسیم ہو رہی ہے, آپس میں لڑائی ہے, کیا کہیں گی؟ ماشاءاللہ ماشاءاللہ ماشاءاللہ. پارٹی ٹوٹ رہی ہے, پارٹی میں آپس میں لڑائی ہے؟ نہیں, بالکل نہیں ہے پارٹی میں آپس میں لڑائی. یہ وہ لوگ بیان دے رہے ہیں جو بغیر کسی مشکل کے, جن کو اوپر کوئی تشدد نہیں ہوا. آپ کو شاید پتا ہو, عمر چیمہ صرف 20 دن گورنر رہے تھے اور اس آدمی نے اس طرح نبھایا ہے کہ وہ ویل چیئر پہ آ گیا, جوان آدمی گیا تھا. اس وقت آپ دیکھیں, آپ کو لگے گا 80 سال کا ہے, اس کی ایک ٹانگ کام نہیں کر رہی, اس کا ایک بازو شل ہو گیا ہے وہ, لیکن اسٹل ہی از ان جیل. اور ہی کیا کہنا چاہیے, لوئل ٹو پی ٹی آئی. یاسین راشد کو دیکھ لیجیے, کیا کیا کچھ اس عورت نے نہیں کہا. کینسر پیشنٹ عالیہ حمزہ کو دیکھ لیں, بے ہوش ہو جاتی ہے, سارا دن گرم گاڑی میں اس کو بٹھا کے رکھتے ہیں دھوپ میں. اسی طرح وہ بچی ہے جو اس کو بٹھا کے رکھتے ہیں. کس چیز کا بدلہ لے رہے ہو بھائی؟ کیا کر دیا ان لوگوں نے؟ کیوں ان کو اس طرح وہ کیا جا رہا ہے کہ مطلب ان کے ساتھ کیا 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 کرنا چاہتے ہیں آپ کو؟ خان صاحب کو کس وجہ سے جیل میں رکھا ہوا ہے؟ اپنی ریلیز نگاہ کرنے کے, اس میں جو 1400 سال کی ہسٹری میں آج تک کبھی نہیں ہوا. یہ لوگ جب آتے ہیں, یہ دے آر آل پلانٹیڈ, کیونکہ ان لوگوں نے کوئی تکلیف نہیں اٹھائی, کوئی کچھ ایسا نہیں کیا. یہ پہلی فرصت میں بھاگے. انہوں نے کہا خان تو گیا, پارٹی تو گئی, چلو جی فوج نے کر لیا ہے اوور کم, ان کے اوپر یہ تو ختم ہو جائیں گے, ان کا تو وجود ہی نہیں رہے گا. ہم تو چلیں گے جہانگیر ترین کی پارٹی میں اور وہاں جا کے ہم عیش کریں دوبارہ سے. اب ان لوگوں کو خان صاحب نے جس طرح آج انہوں نے ایک بات کی ہے, انہوں نے کہا ایک وہ لوگ جو تشدد کے بعد گئے اور ایک وہ لوگ جن کی ویڈیوز تھیں, ان کے ویک پوائنٹس تھے ان کے پاس, وہ لوگ جو گئے, ان میں بہت زیادہ ڈفرنس ہے. میں باہر آؤں گا, میں دیکھوں گا کیا کرنا ہے کیا نہیں کرنا. رؤوف حسن صاحب آپ نے دیکھا ہے ان کے اوپر کس طرح وہ آلہ پھیرا گیا ہے, شیف کرنے والا ان کی گردن پہ جانا تھا اس کو, لیکن وہ چونکہ لیٹ کر گئے, نیچے چلے گئے, تو ان کے پورا کا پورا گال کٹ گیا. کوئی آلموسٹ 10 ٹانکے آئے ان کے وہاں پہ. تو مجھے بتائیں یہ لوگ سنسیئر ہیں یا وہ جو بھاگ کے چلے گئے, جنہوں نے تمام عیاشیاں کی, وزارتیں ملی, گورنرشپ ملی, اور ایسی ایسی وزارتیں جس میں اتنی لوکریٹو سے کوئی سوچ نہیں سکتا, تو سب کچھ ان لوگوں نے اویل کیا اور جیسے ہی طرح سے مشکل آئی بھاگ کے چلے گئے. یہ کوئی اختلافات نہیں ہے, پارٹی ایک جگہ پہ ہے, اور انشاءاللہ شیر افضل مروت کا وہی ہے, آپ کو پتا ہے. ٹھیک ہے, میں نے مان لیا یہ لوگ چھوڑ کے چلے گئے, بھاگ گئے. یہی خان صاحب کے قریب تھے, یہی ان کے لیفٹ رائٹ تھے, یہی ان کے رائٹ ہینڈ تھے, سب کچھ تھے, وہ ان کو چھوڑ کے چلے گئے. آج جو پارٹی کے اندر ہیں, جو قریبی لوگ ہیں, شہریار آفریدی ہوں, شاندانہ گلزار ہوں, یہ لوگ کہہ رہے ہیں یہ جو کور کمیٹی ہے, یہ جو سیاسی کمیٹی ہے, یہ مشکوک ہے, یہ ان کو فائدہ چاہیے, یہ مشکوک ان کا کردار ہے. اس پہ کیا کہیں گی؟ میں اس پہ بھی بات کروں گی کہ یہ لوگ جو اگر کوئی بات کر رہے ہیں نا, چونکہ لیڈر ہمارا, اصل لیڈر ہمارا جیل میں, ہر بندہ اپنے دل میں ایک شک لیے بیٹھا ہے کہ پتہ نہیں کیا ہونے والا ہے, پتہ نہیں کیا ہوگا. اس آدمی کی نیت کا ہمیں کچھ نہیں پتا, کیونکہ اتنے سالوں سے نہیں ہے ہمارے پاس, یہ ابھی آیا اور ابھی کام کیا اس نے. اب جیسے شیر افضل مروت کا دیکھ لیں کہ وہ انسان آیا ہے اور چھا گیا, اس نے اتنی مطلب مشکل حالات میں پارٹی کو دوبارہ زندہ کیا ہے کہ کوئی تصور نہیں کر سکتا تھا. لیکن ان کی زبان بہت سلپ ہو جاتی ہے, جس کی وجہ سے بھگت رہے ہیں وہ. لیکن ادروائز جہاں تک شہریار آفریدی ہیں, جہاں تک شاندانہ گلزار میری بہن بہت ہی پیاری ہے, بہت ہی اچھے اخلاق کی خاتون ہے. بڑی مہربانی آپ نے ٹائم دیا, بڑی مہربانی آپ نے ٹائم دیا. نظر بریک جو ٹائم تھا آپ بریک ہاں پوتھا چوں ڈسکشنز کے اکتے بدائیں. ویلکم ناظرین, مجھے جوائن کیا ہے سینئر رہنما, سینئر سیاستدان, ایم این اے رہی چکا ہے, ایم پی اے رہی چکا ہے, منارٹی ونگ سنجا پریزیڈنٹ ہیں, ہانے بھی
एडवाइज़र टू CM यानी कि स्पेशल असिस्टेंट टू CM सिंध आहिनि मामून ख़ुसूसी अॼु ई उन्हनि जो नोटिफिकेशन निकितो आहे नज़रियाती तौर पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ आहे बुनियादी तौर पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ आहे मोहतरम जनाब डॉक्टर लालचंद उकराणी साहब मूंसां गॾु आहिनि डॉक्टर साहब तव्हांखे मुबारकूं हुजनि तव्हांखे वेलकम चऊं था महिरबानी ख़ैर मुबारक इनका मीर साहब तव्हांखे पाण ख़बर आहे तव्हांजो नज़रियाती तौर ताल्लुक़ पीपल्स पार्टी सां रहियो आहे ख़ानदानी तौर नस्ल खां वठी करे पीपल्स पार्टी भुट्टो इज़म सां हिन दफ़े वरी हिकु दफ़ो पीपल्स पार्टी तव्हांखे ज़िम्मेदारी ॾिनी आहे मसाइल बि आहिनि तव्हांखे पाण ख़बर आहे वसाइल तमामु घटि आहिनि छा चवंदो डॉक्टर साहब महिरबानी साहब पहिरीं त हीउ मुंहिंजो नोटिफिकेशन अॼु निकितो त पंहिंजी इलाइक़े आदर्श जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जिन वरी बि असांजी पंहिंजी अक़िलती माइनॉरिटी सिंधी सदर हिसाब सां मूंखे स्पेशल असिस्टेंट टू द CM रखियो हींअर उहिदो निकितो आहे नोटिफिकेशन निकितो आहे ऐं निहायती पूरी क़यादत जो निहायती शुक्रगुज़ार आहियां एक्चुअली इनजा मीर साहब तव्हां ॾिठो त हिन वक़्तु हालतूं वाक़ई गंभीर आहिनि उनखे फेस करण लाइ असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी मर्कज़ खां वठी सूबे में वॾियूं कोशिशूं करे रही आहे तव्हां ॾिठो हूंदो पंहिंजी वस आहिर जहिड़े तरीक़े सां हिन बोरान मां निकिर हलो हा आवाज़ अचे थो डॉक्टर साहब आवाज़ अचे हा जहिड़े नमूने सां मुल्क वरी बोरान में आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हर एंगल खां बोरान मां निकिरण जी कोशिशि करे पियो ऐं आउं यकीन सां चवां थो जेका कोलेशन आहे ऐं मथे असां जेको हुन सां साथ आहे असीं हुन सां गॾु गवर्नमेंट जो हू हिसो त कोन आहियूं पर ट्रेज़री बेंचुनि ते आहियूं वफ़ाक़ में चेयरमैन साहब हुनसे जिते बि जाइज़ ऐं जेन्युइन मसाइला आहिनि उन सां असीं हिक ॿिए में साथ ॾियूं था मुल्क जी भलाई ऐं बहितरीअ लाइ मुल्क में वाक़ई इलाही छा चैलेंजिस आहिनि उनखे फेस करण लाइ हिकु शहबाज़ शरीफ़ में वसी ॻाल्हि न आहे त हुनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु पुराणी सियासी जमायत आहे हिकिड़ी वॾी जमायत आहे हुनजे सहकार खां सवाइ बोरान मां निकिरी कोन था सघनि ऐं इंशाअल्लाह ताला हुनजो जेको चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो अॻे एज़ अ फॉरेन मिनिस्ट्री तौरु जेको रोल रहियो आहे सो कंहिंखां लिखियो झिकियो कोन्हे ऐं यकीन सां पाकिस्तान जी अवाम खे चवां थो त हिन मुल्क खे बोरान मां कंहिं बि सूरत में पाकिस्तान पीपल्स पार्टी आशीर्वाद सां ऐं करंदो चेयरमैन साहब डॉक्टर साहब सियासत में अगरि भुट्टो जो ज़िक्र न हुजे त सियासत कंप्लीट कोन थींदी आहे उन्हनि जी कुर्बानीनि जो ज़िक्र न थिए त सियासत अधूरी हूंदी आहे भुट्टो साहब बीबी साहिबा उनखे मुखालिफ़ बि तस्लीम कंदा आहिनि उन्हनि जी सियासत खे उन्हनि मुल्की सियासत कई आहे रंग नस्ल ज़बान मज़हब जे बुनियाद ते उन्हनि जी सियासत न रही आहे अवामी सियासत रही आहे अवाम जे लाइ रही आहे वरी MQM जो हिकु दफ़ो वरी तासुब जो मुज़ाहिरो करणु तनक़ीद करणु भुट्टे साहब जी सियासत खे छा चवंदो डॉक्टर साहब इंजामीन साहब इहा ॻाल्हि पूरी पाकिस्तान जी अवाम सम्झे थी त हिन मुल्क जी जेका जेन्युइन जमहूरी जमायत आहे त सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ऐं रही आहे ऐं रहंदी कंहिं बि अहिड़ी सियासी पार्टी जूं कुर्बानियूं कोन्हनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं कुर्बानियूं हिन मुल्क जी ख़ातिर शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो हिन मुल्क जी ख़ातिर पंहिंजे फांसी जे फंदे ते चढ़ियो शहीदानी मोहतरम बेनज़ीर भुट्टो साहिबा दुबई में लंडन में अमेरिका में वेही सियासत करे सघी थे पर हुन पंहिंजो जान जो नज़रानो हिन सिंध धरतीअ ते पाकिस्तान जी धरतीअ ते अची ॾिनो त माना कुर्बानियुनि जो ज़िक्र आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सभु बि का कुर्बानी कान्हे हे MQ वारा मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे जुमो अतरी था आहिनि कॾहिं कंहिंजे गोद में वेठा आहिनि कॾहिं कंहिंजे गोद में वेठा आहिनि उहे हींअर भड़कियूं था हणनि हो कॾहिं लंडन पार्टी ठाहे वेठा आहिनि कॾहिं पाकिस्तान पार्टी ठाहे वेठा आहिनि कॾहिं कहिड़ी पार्टी ठाहे वेठा आहिनि ऐं हुननि जी मूंखे ॿुधाए लीडरशिप कॾहिं कहिड़ी कुर्बानी लीडरशिप ॾिनी आहे लंडन मां वेही हू ऑर्डर हलाईंदा हुआ हिकु बोरे में लाश बंदि थींदा हुआ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे घटि में घटि हुननि जे बोरियुनि में लाश बंदि करण त बंदि थियो आहे अमन मान उहो त बहितर थियो आहे MQ जी सियासत त MQ वारा जेके हींअर भड़कियूं था हणनि इहे फिज़ूल था हणनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सवाइ ॿी का पार्टी कोन्हे न सिर्फ़ु सिंध में पर पूरे पाकिस्तान में अवाम जे ॾुखियनि मरनवा अवाम खे कढण लाइ उहा बि आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे सिंध में तव्हां ॾिठो हूंदो असांखे हमेशह MQ वारा जीदिया तनक़ीद कंदा हुआ
त पाकिस्तान पीपल पार्टी जी ॿी गवर्नमेंट कोन ठहंदी, वरी चवंदा टी गवर्नमेंट कोन ठहंदी, वरी चवंदा चौथी गवर्नमेंट कोन ठहंदी। तव्हां ॾिठो हूंदो 2008 खां 2013 में असांखे वधीक सीटूं मिलियूं, 2013 खां 18 में असांखे वधीक सीटूं मिलियूं, 18 खां 23-24 में असांखे वधीक सीटूं मिलियूं। इहा अवाम जी महिरबानी, अवाम सम्झे थी त हिन मुल्क खे बहरान करण वारी पार्टी आहे, खिदमत करण वारी पार्टी आहे त सिर्फ़ु पाकिस्तान पीपल पार्टी आहे। बाक़ी हिन जूं बबकियूं, हिन जूं धमकियूं, हिन एमक्यू में जेके स्टेटमेंटूं हलनि पियूं उहे अवाम रिजेक्ट करे चुकी आहे। पीपल्स पार्टी जा कारनामा जीअं त तव्हां पंहिंजो 18th अमेंडमेंट हिकु वॾी कामयाबी आहे, तारीख़ी तौर कामयाबी आहे। 18th अमेंडमेंट सूबनि खे पावर्स ॾियणु, सूबा मज़बूत करणु, वॾी कामयाबी जो क्रेडिट मोहतरम जनाब सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी साहब ॾे वञे थो। ऐं जमहूरियत जी मज़बूती जे लाइ अॼु बि नून लीग खे सपोर्ट करनि था। जमहूरियत कंटिन्यू रहे, जमहूरियत में ई रिलीफ आहे, जमहूरियत में ई बहितरी ईंदी आहे। ऐं पीपल्स पार्टी हमेशह ग़रीबनि जी ॻाल्हि कई आहे, मज़दूरनि जी ॻाल्हि कई आहे। छा चवंदो डॉक्टर साहब? बिल्कुलु, इहा त कंहिं ॻाल्हि लिखियल छिपियल न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी गरीब नारी, हारी, कुड़मी, अकिलतनि जी पार्टी आहे, जेके अकिलतनि खे फ़ैसिलो ॾियण में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रोल रहियो आहे। ऐं जेकॾहिं पाण ॾिसूं पाकिस्तान लेवल ते 18th अमेंडमेंट में किरदारु रहियो आहे पंहिंजे सूबनि खे हुकूक ॾियण जो, सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रोल रहियो आहे, प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब जो रोल रहियो आहे। तव्हां हींअर ॾिसंदा स्पीचूं खोले ॾिसो कंहिं बि लीडरनि जूं, असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी स्टेटमेंटूं, स्पीच ॾिसो त हू कीअं पाकिस्तान जे अवाम लाइ कहिड़े नमूने सां ॻाल्हाए थो, हिन मुल्क लाइ कीअं थो ॻाल्हाए। इंटरनेशनल जे दौरनि ते जॾहिं बि असांजो फॉरेन मिनिस्टर साहब, चेयरमैन साहब ईंदो त कीअं मुल्क जी भलाई बहितरी ॻाल्हाईंदो। उन जी जॻह ते प्राइम मिनिस्टर जेको PTI जो चेयरमैन इमरान ख़ान थियो, न्याज़ी साहब, उन कहिड़े नमूने सां लैंग्वेज ॻाल्हाई थी, कहिड़े नमूने सां लीडरशिप ते ॻाल्हाई थी, कहिड़े नमूने सां मुल्क जी मुखालिफ़त जा जुमिला ॻाल्हाईंदो हो। ऐं सम्झां न, ही लीडर न आहिनि, हे चोर दरवाज़े खां अचनि था वक़्ती तौर, पोइ उन्हनि जो हशर इहो थींदो जो अॼु तव्हां ॾिसो पिया। वरी बि हिन मुल्क जी जमहूरी पार्टी आहे, वॾे वॾी पार्टी आहे ऐं पार्टी रहंदी पाकिस्तान पीपल पार्टी आहे ऐं हमेशह पाकिस्तान पीपल पार्टी रहंदी। पाकिस्तान पीपल पार्टी सम्झे थी हिन मुल्क खे ॾुखियाईनि मां कढण लाइ, हिन अवाम जा मसइला हल करण लाइ, ऐं ॿी का बि अहिड़ी पार्टी नथो सम्झा हिन मुल्क जी। जीअं त मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जी सियासत हमेशह मुफ़ाहमत जी सियासत हूंदी आहे। मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हुजे, मानवारी अदी मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा हुजनि, उन्हनि हमेशह मुफ़ाहमत जी सियासत कई आहे, टकराव जी सियासत खां परे विया आहिनि, हमेशह माफ़ कयो आहे सियासत जूं। तव्हांखे पाण ख़बर आहे त आसिफ अली ज़रदारी साहब 11-12 साल जेल रहियो, फरियाल टालपुर साहिबा जीअं त मोहतरमा उहा जेल में रही ऐं पोइ बि पंहिंजी अवाम ऐं पब्लिक सां ऐं पार्टी खे मज़बूत करण जे लाइ ॾींहुं राति जद्दोजहद कई आहे ऐं कॾहिं बि कंहिंखे विक्टिमाइज़ कोन कयो आहे कंहिं पार्टी खे। चाहे PTI जो जीअं चेयरमैन बानी चेयरमैन अमेरिका में वेही चए पियो त मां TV लाइ वठंदुमि, AC लाइ वठंदुमि। अॼु असांजे मुल्क खे ज़रूरत आहे भुट्टो साहब जी वीहनि जी, मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जी सियासत जी, मोहतरम जनाब बिलावल भुट्टो जी मुफ़ाहमत जी ज़रूरत आहे त सभिनी खे अॻिते खणी करे हलूं। पर असेंबली जो अहिड़ो माहौल आहे डॉक्टर साहब, को कंहिं सां हथ मिलाइण जे लाइ ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, को कंहिंजो मुंहुं ॾिसण जो लाइ न आहे। सियासत में ईअं त न थींदो आहे, सियासत में त डायलॉग थींदा आहिनि, मुज़ाकरात थींदा आहिनि डॉक्टर साहब। बिल्कुलु मीर साहब, इहा जेका रवाज विधो आहे, इहो तौर तरीक़ो गंदो सियासत जो कयो आहे सा PTI जे चेयरमैन न्याज़ी साहब कयो आहे। तव्हां ॾिठो हूंदो जीअं असेंबली में इन थींदो हो त चोर दरवाज़े खां ईंदो हो, कंहिंसां हथ न मिलाईंदो हो, कॾहिं कॾहिं लेखण जो धिकण जो ॿी बेच मां, कॾहिं टी बेच मां। प्राइम मिनिस्टर लॻंदो ई कोन हो, प्राइम मिनिस्टर जे अंदाज़ में हू ईंदो ई कोन हो, छो हिन ख़बर ई कोन हुई त प्राइम मिनिस्टर आया न आया। पोइ वरी असेंबलीअ में अचण लाइ तयारु कोन हूंदो, वरी असेंबली खां ॿाहिरि वेही वरी उहा साॻी कंटेंट वारी सियासत कंदो। सियासत जो ॿेड़ो घर खणण जो रोल सॼो जो हिन मुल्क खे ख़राबु करण जो, सियासत खे बदनाम करण जो, उहो सॼो हिकिड़ी पार्टी आहे, इहा गैर जमहूरी पार्टी, जमहूरी पार्टी कोन हुई। तव्हां ॾिठो हूंदो त सियासत में पहिरीं स्पीच में प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहब फरमायो त भाई न्याज़ी साहब कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि इहा चयो त कदम बढ़ाओ, हम आपके साथ हैं, मुफ़ाहमती सियासत थींदी, मिली जुली गॾिजी सॼी कमु हलाईंदासीं, हिन मुल्क मां गॾिजी सॼी कीअं कढूं। पर न्याज़ी साहब जो ख़बर न आहे छा हुई हवा भरियल,
हुनखे ॻाल्हि सम्झ में कोन हूंदी, कंहिंजे इशारनि ते बि खेॾियो ऐं इंटरनेशनल जे इशारनि ते बि खेॾियो, कंहिंजो सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। हू मुल्क जी भलाई बहितरी लाइ न सोचींदो, हू पंहिंजी ज़ाती मुफ़ाद ख़ातिर सोचींदो। हाणे हुनजे वञण खां पोइ तव्हां ॾिठो त शहबाज शरीफ़ जी गवर्नमेंट या पीपल पार्टी हुनजी कोalition में आहिनि या ॿियूं जमायतुनि सां कोalition में आहिनि, को अहिड़ो तव्हां ॾिठो को बि इंतकामी कार्रवाई जो सिलसिलो न थियो। पाकिस्तान पीपल पार्टी जे असांजे प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी जे हिसाब सां 12 साल जेल में, असांजी मानवारी अदी फलाल तालपुर साहिबा खे ईद जे ॾियारे ते अस्पताल मां जहिड़े अंदाज़ वठी विया, तव्हां सभिनी खां ॻाल्हि लिखियल छुपियल कोन्हे। इहा वरी इंतकामी सियासत। हींअर पाकिस्तान पीपल पार्टी सूबे सिंध में गवर्नमेंट आहे, तव्हां ॾिठो त कंहिं बि PTI सां असांजी गवर्नमेंट को अहिड़ो नारवा सलूक न कयो आहे। वफ़ाक़ में बि अहिड़ो नारवा सलूक कंहिं न थियो आहे। इहा रवाज, इहा रीत, इहा ख़राब करण जो सॼो क्रेडिट इन न्यारी साहब जी गवर्नमेंट जो। वॾी महिरबानी डॉक्टर लालचंद उकराणी साहब मामले ख़ुसूसी वज़ीर आला सिंध आहिनि। अॼु उन्हनि जो नोटिफिकेशन जारी थियो आहे त पीपल्स पार्टी मुफ़ाहमत जी सियासत कई आहे। ज़रूरत बि मुफ़ाहमत जी सियासत जी आहे हिन मुल्क खे। मईशत तव्हांजे साम्हूं आहे, दहशतगर्दी तव्हांजे साम्हूं आहे। नेशनल इंट्रस्ट में इहे नेशनल इशूज़ आहिनि, इहे सियासत खां बालातर आहिनि। जीअं पीपल्स पार्टी जी क़यादत चाहे थी त सभु गॾिजी वेही करे मसइला हल कजनि ऐं मुल्क खे अॻिते वठी हलिजे। इन मसइलनि जो हल जमहूरियत में आहे, पार्लियामेंट जे अंदरि आहे। इन संगति जी इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।